हिकिड़ो बि हक़ तोड़े क़यामत जे ॾियारे हुनजो पुछाणो थींदो। पहिरियों हक़ आहे मुलाक़ात थिए त सलाम करे, अस्सलाम वालेकुम चए। मुस्लमान जी निशानी या हिकिड़ी दुआ बि आहे, ठीकार भलीकार बि आहे, हिक ॿिए जे दिलि खे वेझे करण जो ज़रियो बि आहे। माण्हू काफ़रनि जे मुल्कनि में माण्हू लंघिया वेंदा खे न ठीकारींदो न भलीकार कंदो, पर को पंहिंजे मुंहं सां पियो में जेको वाक़फ़कार मिली वियो, जेको गुड मॉर्निंग सुबुह जो टाइम हूंदो चवंदा गुड मॉर्निंग, शाम जो टाइम हूंदो चवंदा गुड इवनिंग। पर मुस्लमान ब पाण में मिलंदा चवंदा अस्सलाम वालेकुम। उन में हिकिड़ी अजीब पंहिंजाइप महसूस थींदी आहे, हिकिड़ो प्यार वेझड़ाइप महसूस थींदी आहे। मां हींअर पंहिंजो फिलिपाइन ईसाई मज़हब आहे, मुस्लमान आहिनि पर तमामु थोरा। उते हुनजो हिकिड़ो तफ़रीही मकान हुयो, क़ौमी हीरो फिलिपाइन जा जीअं असां वटि क़ाइदे आज़म आलामा इक़बाल आहे, तीअं हुनजा क़ौमी हीरा, उनजी निशानियूं, मुजस्मा, झंडा वग़ैरह, कुतुब खाना हुया, लाइब्रेरियूं हुयूं, अजाइब घर हुया, उहे सभु हिकिड़ी ॿिए जा हुया। 4 कलाक मां वेठो हुनमें घुमे फिरी, जुदा हज़ारे माण्हू मर्द औरतूं अचनि पिया, हर को पंहिंजे धुन में ॾिसंदो घुमंदो हुजे। हिकिड़ो मुस्लमान हुयो, मूंखे ॾिठई, मूंखे जुबो पातो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। सची पुछो, हालांकि हुनखे मां न ॼाणा पियो न सुञाणा पियो, पर हुन सलाम जो कयो त मूं ईअं सम्झो ॼणो को मुंहिंजो पंहिंजो को अज़ीज़, को रिश्तेदार या को पंहिंजो फ़क़ीर या को पंहिंजो दोस्त मिली वियो आहे। अहिड़ी हिकिड़ी पंहिंजाइप महसूस थी वञे सलाम ॿुधण सां, दिलि खे हिकिड़ी कशिश थी, हिकिड़ी मुहबत जो इज़हार केॾो इस्लाम जी केॾी सुहिणी तालीम आहे। इस्लाम जो मुस्लमान जो हिक ॿिए जे मथां पहिरियों हक़ इहो आहे जो मिले चवे अस्सलाम वालेकुम, ॿुधण वारो चवे वालेकुम अस्सलाम। ॿियो हक़ इहो आहे त जेकॾहिं छिक ॾिए त उहो छिक ॾियण वारो मिछ ॾींहुं सघिबो आहे, उहा अचे त उहो चवंदो अल्हम्दुलिल्लाह। ॿुधण वारे जे मथां हक़ आहे, उहो चवंदो यरहमकल्लाह। वरी ॿुधण वारो चवंदो यहदीकुमुल्लाह व युस्लिह बालकुम। छिक ॾियण वारो छा चवंदो अल्हम्दुलिल्लाह। ॿुधण वारे जे मथां हक़ आहे त उहो चवंदो यरहमकल्लाह। वरी छिक ॾियण वारो चवंदो यहदीकुमुल्लाह व युस्लिह बालकुम। इहो ॿियो हक़ आहे। ऐं टियों हक़ आहे बीमार चे त पुछा करे, बीमार खां पुछणु इहा मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। हबीबन करीम फरमायो जेको कंहिं बीमार खां पुछण जे लाइ निकिरे थो, जिथों हलियो आहे वरी मोटी जेसीं उन साॻी जाइ ते नथो अचे
ॼण इहो जन्नत जे बाग़नि में घुमी रहियो आहे। ऐं जेसीं मोटी साॻी जाइ ते नथो अचे तेसीं ताईं 70,000 मलाइक हुनजी रहमत ऐं मग़फ़िरत जे लाइ दुआ कंदा रहिया। इहो हिकिड़े मुस्लमान जो ॿिए मुस्लमान जे मथां टियों नंबर जो हक़ आहे। चोथों नंबर हक़ इहो आहे त वफ़ात करे वञे त उनजे जनाज़े में शरीक थिए। दफ़न थियण ताईं वेहे त वधीक सवाबु आहे, पर जेकॾहिं न कॾहिं उनजे जनाज़े में शरीक थिए इहो हिकिड़े मुस्लमान जो ॿिए मुस्लमान जे मथां हक़ आहे। पंजों दावत ॾिए त उनजी दावत क़बूल करे, इहो हक़ आहे। पहिरियों सलाम करणु, ॿियो छिक जो जवाबु ॾियणु, टियों बीमार थिए त उन खाली वञी पुछणु, चोथों दावत ॾिए त उनजी क़बूल करे, पंजों मरी वञे त उनजे जनाज़े में शरीक थिए। इहे पंज हिकिड़े मुस्लमान जा ॿिए मुस्लमान जे मथां हक़ आहिनि। यादि करे छॾियो ऐं हिन जे मथां अमल बि कयो।